नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे हाला खां ख़बर ॾींदा हलूं त हाला में 1.5 महीनो अॻु मुबीना तौर इस्लाम क़बूल करे नौजवान शाहरुख मेमण सां पसंद जो परिणो कंदड़ नारी भारती बाई धी किशोर जे माइटनि पारां ॿिए हंधि शादी कराइण जी कोशिश दौरान पुलिस कार्रवाई करे नारी खे बाज़ियाब कराए वरितो आहे। नारी भारती बाई जी सुभाणे आचर ते शादी रथियल हुई, जंहिं दौरान हाला वासी नौजवान हाला जी अदालत में पहुची दावा कई है त नारी भारती बाई उर्फ बशीरा संदुस ज़ाल हिन अदालत आॾो निकाह नामो तोड़े नारी जे इस्लाम क़बूल करण वारो संदुस पिण सर्टिफिकेट अदालत में पेश कयो है। जंहिं बाद अदालत हाला पुलिस खे हुकुम ॾिनो त नारी खे बाज़ियाब करे 27 जनवरी ते अदालत में पेश कयो वञे। जंहिं बाद हाला पुलिस कार्रवाई करे नारी भारती बाई उर्फ बशीरा खे बाज़ियाब कराए वरितो है। वाक़े दौरान शदीद छिकताण वारी सूरत हाल पैदा थी वई। ॿिन्ही धुरनि जा माण्हू वॾे तादाद में हाला थाणे ते पहुची विया आहिनि, जॾहिं त पुलिस अटालन घुराए सूरत हाल ते ज़ाब्तो आंदो वियो। नारी खे महफ़ूज़ हंध ते मुंतक़िल कयो वियो है। नारी जे मुड़ुसु शाहरुख मेमण ॿुधायो त 14 डिसंबर ते नारी बशीरा बीबी सां शरीयत मूजिबि निकाह कयो। हुन खां अॻु 1 डिसंबर ते भारती बाई कराची जी बनोरी टाउन वारे मदरसे में इस्लाम क़बूल कयो। हिन ॿुधायो त माइट बशीरा खे वर्गलाए घर वठी विया आहिनि, जिते मर्ज़ी ख़िलाफ़ हिन पंहिंजे मज़हब में हिंदू नौजवान सां शादी कराई पई वई। हिननि चयो है त बशीरा हाणे मुसलमान थी चुकी है, संदुस हिंदू मज़हब सां को बि तालुक़ न। हिंदू पंचायत जे अॻुवाणी इल्ज़ाम हयो त नारी भारती बाई जी सुभाणे शादी रथियल हुई। खेसि मंदरु नियो पियो वियो त रस्ते में गैर मुतलिक़ माण्हू कार ते हमलो करे नारी खे अगवा करे विया आहिनि। बाद में पुलिस हवाले कयो। हिननि चयो त निकाह नामो कूड़ो पेश कयो वियो है। होॾां पुलिस मूजिबि अदालती हुकुम ते नारी खे बाज़ियाब करायो वियो, जंहिंखे सूमर ते अदालत में पेश कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।